संगीत जी हेॾी महफ़िल सजल आहे। सुरीला साल वञी रहिया आहिनि, हेड़ा सुरीला गायक ॻाइका। उते कविता या गज़ल मां त सही में ॿुधाइण न पियो चाहियां, पर आदेश जो पालन बि करणु ज़रूरी आहे। दरबार साहिब में आया आहियूं, जहिड़े पवित्र स्थल ते आया आहियूं त आदेश जो पालन ज़रूरी आहे। त हिकु मतिला बचे हाँ राय साहब, मन ही मन में पूर पचाइण ॾोह त न आहे। मन ही मन में पूर पचाइण ॾोह त न आहे, ऐं ख्वाब ॾिसी को खाको ठाहिण ॾोह त न आहे। मन ही मन में पूर पचाइण ॾोह त न आहे, ऐं ख्वाब ॾिसी को खाको ठाहिण ॾोह त न आहे। ऐं अखर अलफ़ जो यादि रखणु बेशक, लेकिन अखर अलफ़ जो, ईश्वर जो अखर, साईं जो अखर, अखर अलफ़ जो यादि रखणु बेशक, लेकिन इश्क संदो को पाठ उचारण ॾोह त न आहे। इश्क संदो को पाठ उचारण ॾोह त न आहे। ऐं दोस्तो, संग दिलि सां मां दिलि अटकाए वेठो आहियां। संग दिलि सां मां दिलि अटकाए वेठो आहियां, पंहिंजी दिलि खे पाण सताइण ॾोह त न आहे। संग दिलि सां मां दिलि अटकाए वेठो आहियां, पंहिंजी दिलि खे पाण सताइण ॾोह त न आहे। ऐं उमीद वफ़ा जी हर कोई रखंदो आहे। उमीद वफ़ा जी हर कोई रखंदो आहे। पथर दिलि खे दिलि सां भरणु ॾोह त न आहे। ऐं हीअ मक़्ते जो शेर, आख़िरी शेर मां ॿुधाईंदो ईंदो त वर वर तुंहिंजो नाम लिखी थो राज मिटायां। राजकुमार राज जे नाले सां लिखंदो आहे, राज मुंहिंजो तख़लुस आहे। त वर वर तुंहिंजो नाम लिखी थो राज मिटायां, वाड़ीअ जी का लीक मिटायां ॾोह त न आहे। वर वर तुंहिंजो नाम लिखी थो राज मिटायां, वाड़ीअ जी का लीक मिटाइण ॾोह त न आहे। ऐं ख्वाब ॾिसी को खाको ठाहिण ॾोह त न आहे। ख्वाब ॾिसी को खाको ठाहिण ॾोह त न आहे। तो 80 सालनि जा जवान आहिनि, ख़ासि रायपुर मां आया आहिनि, सीता सिंधु मॉल में पेर घुमण आया आहिनि, त हुननि जो थोरो त असांखे क़दुरु करणो पवंदो न। वधीक न आहे, नंढी शुक्रिया तव्हांजी, महिरबानी तव्हांजी त आया। खुशनसीब आहे।